अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अभी असांजे चैनल ते न त ज़मीर जमाल चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो हाणे तव्हां ॾिसंदो त इहो ई रेसनवाब ख़ान मूसा खे आज़ादु कराईंदो ऐं मूसा सां ठाव करण जी पूरी कोशिशि कंदो, पर मूसा इन सां ठाव न करे सघंदो। ॿिए पासे शेरली इहा जांच कंदो त तिजाल ख़ान रेसनवाब ख़ान सां मिले थो कोन थो मिले ऐं मूं लाइ कहिड़ो करे थो खोटरे या कोन थो खोटरे। ऐं ॿिए पासे तिजाल ख़ान वक़्त जे पोयां पवंदो, वक़्त खे ॻोल्हींदो रहंदो ऐं वक़्त जे पोयां पंहिंजा माण्हू छॾींदो। ऐं मीर हाणे बहाल ख़ान सां ठाव करण जी पूरी कोशिशि कंदो ऐं ॿिए पासे वक़्त वञी रेसनवाब ख़ान सां मिलंदो त बावल ख़ान हाणे मीर सां ठाव करण लाइ राज़ी थी चुको आहे। तूं मूंखे ॾस ॾे त मां हाणे कहिड़ो कमु कयां। ऐं रेसनवाब ख़ान इनखे ईअं चवंदो, हाणे इन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कर जीअं पाण में ठही न सघनि। ऐं ॿिए पासे थोडल सोचींदो त मां मूसा ऐं दरिया ख़ान खे कीअं आज़ादु करायां। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।